अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में वलीकार माया दो मोहम्मद आदिलाबाद की रिपोर्ट शामिल किया गया ठट्टो खां PPPM ने सैयद अयाद अली शाह शिराज़ी नेशनल हाईवे अथॉरिटी के अमलदारनि सां गॾिजाणी करण बाद ठट्टो हैदराबाद रोड ते थींदड़ कम जो मुआइनो कंदे अमलदारनि ते ज़ोर भरियो त इहे कम जी नज़रियानी पाण करे मिलंदड़ नाक़स मीटरनि वारनि शिकायतुनि जो अज़ालो कराए रहियल कम खे जल्द मुकमिल कराइण सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी चयो त हिन तक तां क़ौमी असेंबली जो मेंबर रही चुको आहे। असां लाइ ठट्टो ऐं सजावल हिकु आहे। मुंहिंजी कोशिशि आहे त हितां जे माण्हुनि जा मसइला बि अवलियत जे बुनियाद ते हल कया वञनि। जे लाइ कोशिशूं जारी आहिनि। उन मौक़े ते नेशनल हाईवे अथॉरिटी जे अमलदार MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी खे यकीन ॾियारे रहियो हो त रहियल कम खे जल्द मुकमिल करण सां गॾोगॾु रोड ते रोशनी वारियूं बतियूं लॻाइण सां गॾोगॾु ख़तरनाक जॻहियुनि ते दीवारूं ॾियारायूं वेंदियूं जीअं गाॾियुनि वारा हादसनि खां बची सघनि। हिननि चयो त उन खां अलावा 30 किलोमीटर रोड पिणु मरमत कराए रहिया आहियूं। PPPM सैयद अयाज़ शाह शिराज़ी ज़ोर भरियो त गाड़ो खां केटी बंदर रोड जो ट्रेंड जल्द जारी कयो वञे जंहिं ते अमलदारनि खेसि यकीन ॾियारियो त हर हाल में डिसंबर में ट्रेंड जारी थी वेंदो। सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी चयो त 21 डिसंबर ते ॿीहर इजलास घुरायो वियो आहे जीअं कम जी सूरत हाल जो जाइज़ो वठी सघिजे।